अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काजी में भलीकार आवां यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, प्राइम मिनिस्टर साहब अॼु बि मीटिंग कई आहे इलेक्शन रिफॉर्म्स जे लाइ, ऐं ॿ टे ॾींहं पहिरां जेका टीसीवीयर जे ख़िलाफ़ु जेका नो कॉन्फिडेंस खणी पई अचे ऑपोज़िशन, उहो बि इन शर्त ते कैंसिल थियो त हिकिड़ी कमेटी ठाही वई। स्पीकर जे साहब चयो वियो त कमेटी ठाहींदासीं जेका उन बिल्स जेके 21 बिल रिफॉर्म्स लाइ इलेक्शन रिफॉर्म्स लाइ पास थिया उन ते नज़रसानी कंदी। अॼु उहा कमेटी क़ाइमु थी वई। सुठी ॻाल्हि आहे त हुकूमत ऐं अपोज़िशन जेके आहिनि उहो जेको अपोज़िशन पहिरीं तड़ तकड़ में 21 कानून ठाहे छॾिया हुआ, जंहिंमें अजीब ग़रीब कानून हुआ त तक जेको आहे आबादी बदिरां जेको वोटर्स जी बुनियाद ते ठहंदो ऐं परॾेहिनि खे वोट करण जो इख़्तियार हूंदो, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन लाज़िम इस्तेमालु थींदी। त ज़ाहिर कानून त तव्हां पास कराए छॾिया, लेकिन उनखे हिकु मञता न मिलंदी, न इलेक्शन कमीशन मञे पई, न अपोज़िशन मञे पई, न सोसाइटी खे उहो इलेक्शन रिफॉर्म्स जे नाले में थियल कानून साज़ी खे क़बूलियत मिले थी, त ज़ाहिर पोइ फिज़ूल थी विया। त ठीकु फ़ैसिलो आहे हुकूमत जो, कमेटी ठही वई आहे। ऐं इहो कमेटी छाकाणि ॾिसो, अगरि त पाकिस्तान में पार्लिमानी जमहूरियत हलाइणी आहे, मुल्क में अगरि हलाइणी आहे जंहिं ते ज़ाहिरी तरह पीपल्स अपोज़िशन या गवर्नमेंट ॿई इहो ई चवनि थियूं त उन्हनि खे जमहूरियत हलाइणी आहे, पार्लिमानी जमहूरियत हलाइणी आहे, त उनजो बुनियाद त वोट आहे न। अगरि उहो जेको चूंड जो सॼो मरहलो जेको आहे, इंतिखाबी मरहलो ई जेको आहे उहो तकरारी ऐं मुतनाज़ा रहंदो त हीअ छाजी जमहूरियत आहे? पोइ त सिर्फ़ु फ़र्क़ु इहो आहे त सिविलियन आहे, जमहूरी त न थियो। सो सिविलियन दौर खां जमहूरी दौर करण लाइ ज़रूरी आहे त जमहूर यानी अवाम जो वोट जो जेको आहे उहो शफ़ाफ़ियत अचे। उहो शफ़ाफ़ियत लाइ अगरि हीअ 21 माण्हू पार्लियामेंट जा MNA साहिबान पार्लियामेंटेरियंस वेहनि था ऐं को सलाह मशवरे सां हिकिड़ी अहिड़ा चूंड सुधारा आणी जंहिंसां वाक़ई में अगरि 100% न बि त घटि में घटि ॿियो आउं चवां थो 100% त अलाए पाकिस्तान में कॾहिं इलेक्शन शफ़ाफ़ थींदियूं। छाकाणि शफ़ाफ़ इलेक्शन जो मतिलबु इहो आहे त तव्हां पैसनि ते वोट न ख़रीद कयो। शफ़ाफ़ इलेक्शन जो मतिलबु आहे तव्हां दाॿे ते वोट न वठो। शफ़ाफ़ इलेक्शन जो मतिलबु खोड़ सारी ॻाल्हियुनि जो थिए थो। पर असां वटि 3 मरहले में चूंडनि में धांधली थिए थी न। हिकिड़ो प्री पोल थिए थी, यानी इलेक्शन खां अॻु जीअं तव्हां तोड़ जोड़ कयो था, जीअं तव्हां पैसा ॾियो था, हीअ सभु कुझु था, हीअ प्री यानी इलेक्शन खां पहिरीं जी धांधली आहे। हिकिड़ी इलेक्शन ॾींहं जी धांधली, तव्हां पोलिंग स्टेशन ते कब्ज़ा करे छॾियो, ठपा हणी छॾियो, हीअ करे छॾियो, हू करे छॾियो। 3 धांधली थिए थी इलेक्शन जी राति जी धांधली, यानी पोलिंग जो वक़्तु जॾहिं ख़तमु थी वञे थो 5-6 बजे, पोइ जेका धांधली थिए थी ऐं 100 जे अॻियां ॿुड़ी हणी ऐं 100 खे 1000 वोट कयो वञे थो ऐं पोइ RTS फेल थी वञनि था ऐं पोइ जेको थिए थो RO इलेक्शन थियनि था। त आउं चवां थो त अगरि पहिरें मरहले में पाकिस्तान में प्री पोल न बि त घटि में घटि इलेक्शन जे ॾींहं जी धांधली ऐं जेको राति जो धांधली थिए थी यानी पोस्ट पोल, यानी इलेक्शन वारे ॾींहं जी पोलिंग स्टेशन पोलिंग जो मरहलो ख़तमु थियण खां पोइ जेका असल धांधली थिए थी, जेको धांधलो हुजे थो, अगरि उहो कंहिं सूरत बंदि कराए वञनि, ख़तमु कराए वञनि त वॾी अचीवमेंट हूंदी, वॾो हिकिड़ो हासिलात थी वेंदी। त पोइ घटि में घटि इहो थींदो त ठीकु आहे त जेके पैसनि ते वोट आया, जेके दाॿे ते वोट आया, उहो त आया, लेकिन जिन्हनि हक़ीक़ी तौर ते वोट ॾिनो हुननि जा वोट ॻणिया विया ऐं उन में को फेरफार न कई वई। ऐं सम्झां त इहा वॾी हासिलात थींदी अगरि हीअ कमेटी को अहिड़ो कानून साज़ी करे वठे त इलेक्शन जे ॾींहं ते धांधली न थिए ऐं इलेक्शन जो जेको वक़्तु ख़तमु यानी वोटिंग जो वक़्तु ख़तमु थियण खां पोइ जेका बदमाशी थिए थी उहा न थिए। ऐं सम्झां त बि खोड़ कयोसीं। अच्छा, अगरि एॾी असां वटि त काफ़ी अरसे खां, काफ़ी सालनि खां इहा रिसर्च बि थींदी थी अचे, डिस्कशन्स बि थींदी थी अचनि इलेक्शन रिफॉर्म्स ते, त हीअ कमेटी हाणे वेही छा नयो कुझु कढी ईंदी हाणे? न थी त सघे थो, खोड़ शयूं थी सघनि थियूं, अगरि विल हुजे, नियत हुजे, दुनिया में थियनि थियूं, थी त सघनि थियूं। फेयर इलेक्शन मुमकिन आहे दादा, इहो पाण नायाब ॻाल्हि न आहे, सॼी दुनिया में फेयर इलेक्शन थियनि थियूं। ठीकु आहे साहब, कॉलर सां गॾु अब्बास अली थेबो मीरपुर कासमा। जी थेबो साहब, छा सवाल हूंदो? जी थेबो साहब, आवाज़ अचे थो? हेलो जी आवाज़। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम।
साईं अब्बास अली साहिब थो ॻाल्हायां। सुवाल मुंहिंजो इहो ई आहे त असांजे ॻोठ जे पासे मंझि हिकिड़ो हुसैन लोटे जो ॻोठ आहे ऐं मीरपुर ख़ासि तहलके हुसैन भाई सिमरीअ मंझां ॻाल्हायां पियो। ऐं हुसैन लोटे जे ॻोठ में 5-6 सालनि मंझि कैंसर जा 7-8 माण्हू कैंसर में मुआ आहिनि। हींअर 20-22 सालनि जो छोकिरो जो 15 ॾींहं थिया आहिनि उहो कैंसर में मुआ थी। चऊं था त टाइम न्यूज़ जे हवाले सां अली काज़ी साहिब कुझु कोशिशि करे त उन जे लाइ को सरकार तहरीक वठे, को का टीमूं वीमूं वञनि, पोइ उन्हनि जो ग़रीबनि जो मसालो हल थिए। इन जे लाइ करो इहो अर्ज़ु कयो। ठीकु आहे तबू साहब। जी थेबू साहब, बिल्कुलु कोशिशि कयूं था त रिपोर्ट ते अचे, लेकिन जेतिरी आउं डॉक्टर कोन आहियां पर जेतिरी कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे त कैंसर जो मर्ज़ जेको आहे उहो छूअंदड़ बीमारी न आहे, उहो लॻंदड़ बीमारी न आहे त कंहिं हिकिड़े माण्हू कया त हुनजे हथु लॻण सां या हुनजे गिलास में पाणी पीअण सां कंहिं ॿिए खे थी वेंदी उनखे। ऐं हुनजो हिकिड़ी स्टेज ताईं इलाजु मुमकिन आहे, हिकिड़े स्टेज खां पोइ जो इलाजु मुमकिन न आहे। ही कुझु चवनि था त जीन्स में आहे मामिलो, कीअं आहे कैंसर जो, लेकिन बहरहाल ॾिसणु घुरिजे, ॾिसी था वठूं। ठीकु आहे। सभु सभु पंहिंजी जॻह इलेक्शन हुन ते ॻाल्हि हले पई। सभु जीअं तव्हां ॻाल्हि कई त दुनिया में फेयर इलेक्शन थींदा आहिनि, जिथे बि दुनिया में फेयर इलेक्शन थिया ॿ ॻाल्हियूं वाज़े उनजे रिसर्च वर्क में नुमाया ईंदियूं त हिकु त हू ह्यूमन एलिमेंट खे तमामु घटाए वेंदा आहिनि त भई इलेक्ट्रॉनिक जी तरफ़ ज़्यादा वञण जी। ॿियो त उन्हनि जा स्टेट इंस्टीट्यूशन्स स्ट्रॉन्ग हूंदा आहिनि ऐं एतमाद हूंदो आहे। असां वटि ॿिन्ही में ॿई सूरतूं जेके आहिनि उहे फ़िलहालु न। ॾिसो, ईअं न आहे त ह्यूमन इंसान जी मुदाख़लत न आहे। इंडिया में EVMs आहिनि, पर EVMs मां डेटा रिट्रीव केरु थो करे? ह्यूमन ई करे थो न, इंसान ई करे थो। सो ईअं न आहे त, लेकिन हुनमें चेक एंड बैलेंसिस एतिरा हुजनि था, एतिरे जेको आहे हुनमें चकास हुजे थी जो इंसान जी अगरि का नियत हुजे, छाकाणि नियत त सॼी दुनिया में मिसाल डोनाल्ड ट्रम्प जी नियत हुई न तो खटे वञे। हर कंहिंजी नियत खटण जी हूंदी आहे, कंहिंखे बि जंहिंजो बि जिथे वस लॻे उते उहो बेईमानी ज़रूरु करे, लेकिन उहो एतिरो चेक एंड बैलेंस हूंदो आहे जो उहो बेईमानी करणु मुमकिन न थी रहे। असां वटि पोइ थी सघे थो। सभु जेका कमेटी ठही आहे, अगरि इहो त थी वियो हिन जो पंहिंजो पहलू हू वारो जेको इलेक्शन रिफॉर्म, ॿियो हिन जो पहलू अगरि ॾिसे त अपोज़िशन ऐं गवर्नमेंट गॾु वेठा आहिनि, कंहिं ॻाल्हि ते मञिया आहिनि सियासी हिसाब सां। सही, मूं तव्हांखे गुज़ारिश कई त ॿिन्ही धुरियुनि खे हाणे सम्झ में अची वई आहे ॻाल्हि त हाणे अब इलेक्शन ई थींदो। ॿियो हाणे को ही धरणा ऐं हू जेके ख़्वाहिश हुई त इमरान ख़ान वक़्त खां अॻु हलियो वेंदो, उहो न पियो थिए। हाणे वक़्त खां अॻु अगरि इमरान ख़ान अॻु वञण वारी ॻाल्हि थी बि त उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन सूरत में हूंदी जो इमरान ख़ान पाण मिड टर्म इलेक्शन जो फ़ैसिलो करे। उहो पाण अगरि मिड टर्म इलेक्शन चाहींदो पोइ त वक़्त खां अॻु इलेक्शन थी वेंदा, न त इलेक्शन हाणे 2 सालनि खां पोइ आहे। हर को मुंहिंजे ख़्याल में तयारी में रुधल आहे। ठीकु आहे। सभु कॉलर सां गॾु सरफराज़ हुसैन लगारी हैदराबाद मां। जी लगारी साहब, छा सवाल हूंदो? वालेकुम सलाम। साईं अली साहब जो सलाम। साईं, मुंहिंजो पहिरियों क्वेश्चन इहो आहे साईं काज़ी साहब खां त क़ौमी असेंबली में मीडिया ते बिल पिया आणनि, जंहिंमें इलेक्ट्रॉनिक मीडिया बि हूंदो, प्रिंट मीडिया बि हूंदो मुंहिंजे ख़्याल में, त हिन बिल जी आख़िर कहिड़ी ज़रूरत आहे हिन वक़्त ते हिन गवर्नमेंट खे? छो जो हाणे 2 सालनि खां पोइ इलेक्शनूं बि अचनि थियूं, पर उन खां अलावा इन बिल जो मक़सद छा आहिनि? त काज़ी साहिब असांजो ॿाहिरां न इहो पुछणु चाहींदासीं इन ते तबसरो। ऐं ॿियो साईं खां मुंहिंजो क्वेश्चन इहो आहे त सिंध यूनिवर्सिटी में जेके शागिर्द आहिनि उन्हनि जूं फीयूं जेके आहिनि, जेके उन्हनि जूं एग्ज़ाम्स या जेके उन्हनि जूं फीसिस आहिनि उहे डबल कयूं आहिनि ऑलमोस्ट। त उन्हनि जे लाइ ॾाढो मसइलो थी वियो आहे। माना उन्हनि जेके फीसिस आहिनि, जेके बि उहे फीसूं जेके आहिनि तमामु माना उन्हनि जे लाइ ॾाढो प्रॉब्लमेटिक थी वियूं आहिनि। त हिन महांगाई जे दौर में जंहिं तव्हां एजुकेशन अॻे ई असां वटि सिंध में तमामु डिप्राइव आहे, ऐं ही एॾियूं महांगियूं एजुकेशन जेका आहे, ऐं साल खनि 1.5-2 साल खां एजुकेशन थी कान्हे ड्यू टू कोविड। साईं खां इहो पुछणो आहे त इहे हिनखे साईं कीअं था ॾिसनि इहो इन बारे? थैंक यू सर, बाय बाय। लगाई साहब, जेका पहिरीं ॻाल्हि मीडिया जे हवाले सां त हुननि खे हुकूमत खे कहिड़ी ज़रूरत पइजी वई आहे जो ओचितो अहिड़ो हिकिड़ो ड्रकोला टाइप हिकिड़ो भवाइती क़िस्म जो कानून आणे पई मीडिया लाइ, कहिड़ी ज़रूरत पइजी वई आहे? सही, इहा हर हुकूमत खे हर ख़्वाहिश जी ख़्वाहिश हूंदी आहे। इमरान ख़ान साहिब जेसि ताईं अपोज़िशन में हो त नवाज़ लीग जी ख़्वाहिश हुई, नवाज़ ही हुकूमत जी ख़्वाहिश आहे, ही PTI जो सवाल न आहे।
जेको बि माण्हू हुकुमरान आहे उनजी ख़्वाहिश आहे त यानी छो त एतिरी केरु आहिनि छो वेही टीवी ते एॾी असां ते तनक़ीद थिए थी, छो ॾेखारीनि था असांजे ख़िलाफ़ु शयूं, ही छो अख़बारनि में असांजे ख़िलाफ़ु कॉलम अचनि था, छो ख़िलाफ़ु सां मुराद त असां ते तनक़ीद छो थी थिए, छाकाणि त सो कॉल्ड ही चूंडियल त हुजनि था पर शौक़ु बादशाह थियण जा हुजनि था। बादशाह खे कॾहिं बि ॻाल्हि जेको आहे उहो वणंदी न आहे तुंहिंजी रिआया मां को वेही हुनजे बारे में को चए त बाबा बादशाह सलाम तुंहिंजा कपिड़ा ठीकु कोन्हनि। सो मतिलबु हाणे इहो हिन में इमरान ख़ान जो बि ॾोह न आहे, जेको हुकूमत हुजे थी उनखे मीडिया न वणंदी आहे ऐं सॼो वक़्तु न वणंदी आहे। जीअं ई अपोज़िशन में ईंदा आहिनि त पोइ मीडिया हुननि जी डार्लिंग हुजे थी, पोइ मीडिया खे भाकरियूं ऐं पोइ सभु कुझु थिए थो त वाह वाह मीडिया सही ज़बरदस्त साह थो वञे असांजो त अगरि हिन जी आज़ादी खे छाकाणि त मीडिया मां ई हुननि खे कुझु न कुझु साह मिले थो। ये ख़ान साहब जी हुकूमत वञे ऐं ख़ान साहब सियासत में अगरि रहियो तव्हां ॾिसजो त वरी मीडिया खे भाकरूं। साईं यूनिवर्सिटी वारी ॻाल्हि कई सही बिल्कुलु, पर मूं वरी पोइ ॾिठो त शागिर्दनि काफ़ी एहतजाज कयो पे ऐं निसार खोड़ो साहिबु उते बीठो हो, शायदि वाइस चांसलर बि बीठो या अलाए केरु गॾु बीठो। सो खोड़ो साहिबु उते शायदि ऐलान कयो त 50% फीसिस घटि करण जो। सो न उते ऐलान थियो, मूं ॾिठो पे मतिलबु मूं पढ़ियो किथे। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त सिंध यूनिवर्सिटी जी मतिलबु ईअं न आहे त को डिग्रीज़ जेके आहिनि उनजी जेके एजुकेशन स्टैंडर्ड आहे इंतिहाई माज़रत सां उहो को तव्हां कहिड़े लेवल ते वञी उनखे बिहारियो, मतिलबु आहिनि त कोन हुन लाइ, पर असांजे नौजवाननि वटि एतिरा ऑप्शन्स कोन आहिनि जो हू प्राइवेट यूनीज़ ॾे वञी सघनि, ऐं प्राइवेट यूनीज़ वटि कैपेसिटी घटि आहे यूनिवर्सिटीज़ वटि। सो छो शागिर्दनि खे तकलीफ़ में विझो था, मतिलबु सॼो ख़र्च यूनिवर्सिटीज़ जा जेके पंहिंजा ख़र्च आहिनि उन्हनि खे बजाए तव्हां ठीकु करण जे तव्हां उहा ई ॻाल्हि आहे त हुकूमत पंहिंजा ख़र्च घटाए न माण्हुनि ते टैक्स वधाईंदी वञे। ईअं यूनिवर्सिटीज़ जेके आहिनि पंहिंजो ख़र्च त ठीकु कनि कोन थियूं, रैशनलाइज़ कनि कोन थियूं, त कहिड़ी हुननि जी मतिलबु जेको हुननि जो एडमिनिस्ट्रेटिव एक्सपेंस आहे हुनखे यूनीज़ रैशनलाइज़ कनि त थियूं, ठीकु कनि न थियूं, बाक़ी शागिर्दनि जे मथां त फीसूं वधाए छॾियूं। ज़ुल्म आहे, न थियणु खपे, बिल्कुलु घटि थियणु खपनि। ठीकु आहे, कम अज़ कम अली साहिबु हिन ते अगरि जे हिकिड़ो नंढो अगरि रखिजे त हाणे शिफ्ट चेंज दुनिया में थींदो थो अचे त हायर एजुकेशन ते तक़रीबन मुल्क इन्वेस्ट कनि था पिया त ताकी उनजी क्वालिटी वधे ऐं रिसर्च वग़ैरह अहिड़ियूं शयूं थियनि त ताकी मुल्क में थोरो स्किल डेवलपमेंट थिए। असां वटि अगरि जे यूनिवर्सिटीज़ जी फीस वधनि थी पियूं त इहो त उल्टो ई वञे थो पियो सिस्टम। असां वटि कहिड़ी सिधी शइ सिधी थिए थी असां वटि बाक़ी कहिड़ी सिधियूं शयूं थियनि पियूं जो हिन उल्टी ते तव्हांखे एतिराज़ थो थिए, ग़लति आहे न वाक़ई में। लेकिन जीअं मूं गुज़ारिश कई आऊं त खुली तबसरो करणु नथो चाहियां, पोइ ॻाल्हि शुरू थी वञे थी साईं असांजा इदारा आहिनि, पोइ तव्हां हुननि जी मतिलबु सिंध यूनिवर्सिटी जी डिग्री लाइ मतिलबु बहरहाल मुंहिंजो न ॿारनि वटि ऑप्शन्स घटि आहिनि ऐं प्राइवेट यूनीज़ तमामु महांगियूं आहिनि जेके स्टैंडर्ड वारियूं आहिनि, बाक़ी जेके प्राइवेट यूनिवर्सिटीज़ बि जेके सफ़ा अहिड़ियूं आहिनि उहो त ठीकु आहे। सो न करे ॿारनि खे छो तकलीफ़ ॾिजे, माण्हू ॿार नथा अफोर्ड करे सघनि तॾहिं करे उते अचनि था। इहो त ईअं ई आहे त सिविल अस्पताल जो उहो ई इलाजु न पियो थिए, मथां वरी तव्हां हुन ते चओ त न हाणे असीं पैसा बि उगाड़ींदासीं, सिविल अस्पताल जो ख़र्चु असीं नथा बर्दाश्त करे सघूं। त हायर एजुकेशन छा लोअर कंहिं बि लेवल जे सरकारी एजुकेशन खे महांगो न करणु खपे। ठीकु आहे साहिबु। चौधरी परवेज़ इलाही खां हिकिड़ो चौधरी परवेज़ इलाही स्पीकर जेके पंजाब असेंबली उन खां सवाल कयो वियो त 2023 में PTI सरकार ईंदी या न ईंदी, त उन्हनि जो जवाबु ॾिनो त मतिलबु हुननि जवाबु ॾिनो त रीसेंट जेके बि बाई इलेक्शन्स थिया आहिनि त हुनजे रिज़ल्ट उन साम्हूं आहिनि ऐं जंहिंमें PTI हाराई आहे, ऐं हुननि जो चवणु त अगरि जे असांजी ॻाल्हि ॿुधनि हा पर उन्हनि जो त हाणे त बसि आख़िरी 2 साल ई बचिया आहिनि। जी परवेज़ इलाही साहिब खे इहो आसिरो हूंदो त शुरू में इमरान ख़ान साहिबु हुननि जे तजुर्बे मां ऐं ॿियनि शयुनि मां फ़ाइदो वठंदो, पर इमरान ख़ान साहिब जे जीअं सियासत जेको तब्दीली जी सियासत हुई ऐं सभु कुझु हो उनमें त हू चौधरी बिरादरान खे त सां त हुनजी का केमिस्ट्री या इक्वेशन हुई कोन। इहो त उनखे आख़िर में ॿुधायो वियो त हाणे तव्हां सां क्यू लीग बि गॾु हूंदी, तव्हां सां MQM बि गॾु हूंदी, जंहिं ते वरी तनक़ीद कंदो रहियो आहे सॼी ज़िंदगी इमरान ख़ान, तव्हां ते क्यू लीग बि हूंदी तव्हां सां गॾु। सो इमरान ख़ान खे त कुझु शयूं ॿुधायूं वयूं त तव्हां सां ही हूंदा, पोइ तव्हांजी हुकूमत ही ठही वेंदी। सो जेको चौधरी परवेज़ इलाही साहिबु ही जेको ॻाल्हि यानी सोली सिंधी में इहो ई चई न त मुश्किल आहे 2023 में PTI जी सरकार, हिन जुमिले मां त हाणे
इहो ई मतिलबु खणिजे जेको चौधरी साहिबु चयो त चौधरी परवेज़ इलाही इहो किथां जेको आहे एनालिसिस किथां ड्रॉ कयो आहे, किथां इहो तजियो ठाहियो अथसि? ज़ाहिर पंजाब मां बि किथां, गुजरात मां, सेंट्रल पंजाब मां। सो उहा ई ॻाल्हि जेका आउं चवां थो, GT रोड ते नवाज़ लीग आहे। ठीकु आहे। असां अॻिते वधूं था पिया त जेको कल्ह धमाको थियो लाहौर में हाफ़िज़ सईद साहिब जे घर जॻह, उन ते शेख रशीद साहिबु पंहिंजो मौक़िफ़ ॾियनि था। शेख रशीद साहिबु चवनि था त इन में इंटरनेशनल मतिलबु उन्हनि चयो त कोई साज़िशूं आहिनि ऐं पाकिस्तान खे दबाव में लाहियो थो वञे, पाकिस्तान दबाव में न ईंदो, पाकिस्तान जी मुआशी तरक़ी कोई ॾिसी नथो सघे कुझु मुल्क। ऐं हुनजो चवण त वरी अफ़गानिस्तान सां ई हिन सां कनेक्ट करे विया त अफ़गानिस्तान में असांजी फेंसिस ऑलमोस्ट कंप्लीट थी चुकी आहे ऐं असां 60% कंप्लीट करे चुका आहियूं, बाक़ी ईंदड़ महीननि में पूरी थी वेंदी उहा। ज़ाहिर हीअ जेको ॻाल्हि थिए पई त लाहौर में धमाको थियो ऐं जेको शेख रशीद बतौर इंटीरियर मिनिस्टर फ्लोर ऑफ द हाउस चए पियो त कुझु मुल्कनि खे न पई वणे। ज़ाहिर कुझु मुल्क कहिड़ा आहिनि? ज़ाहिर असांजो हाणे को श्रीलंका सां त मसइलो कोन्हे, न बांग्लादेश सां, ज़ाहिर इंडिया आहे। ऐं बिल्कुलु ठीकु आहे, ज़ाहिर असांजे मुल्क में हाणे काफ़ी अरसे खां दहशतगर्दी घटि में घटि कुझु एलिमेंट काफ़ी घटिजी वियो। बलूचिस्तान में थोरो घणो, लेकिन ऐं वाना वारे पासे, लेकिन ओवरऑल सिटीज़ असांजी सेफ थियणु शुरू थियूं। त वरी हुननि हिकिड़ो ज़ाहिर इहो थियो आहे। ऐं इंडिया सां मामलात ॾिसो कॉम्प्लिकेटेड आहिनि, हिन में इलाही सारा फैक्टर्स आहिनि ऐं इंटरनेशनल जेकी गेम हले थी हुन में अलाए कीअं मुफ़ादात हिक ॿिए सां जुड़नि बि था, टुटनि बि था। ऐं हीअ इन्हनि जा जेके पसे पर्दा हिक ॿिए सां राब्ता ऐं ताल्लुक़ ऐं कनेक्शन्स बि थियनि था, उहो डिघी वरी केॾीमहिल उहा ॻाल्हि नथा करे सघूं। लेकिन फेंसिस वारी ॻाल्हि जेका हू ठाहिनि पिया, बाढ़ जेको अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान जे विच में, ऐं उहो तमामु ज़रूरी आहे। ऐं मूं त किथे अख़बार में पढ़ियो हो त हाणे जून जे आख़िर ताईं या जुलाई जे विच ताईं हू कंप्लीट थी वेंदी। शेख रशीद साहिबु चए थो अञा 40% कमु बाक़ी आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त अमेरिकी फ़ौजूं वापसि वञण खां अॻु तमामु अॻु पाण खे हीअ बाड़ू त घटि में घटि जेके फेंसिस आहिनि इहे अफ़गानिस्तान जे बॉर्डर खे त सील करणु खपे। अफ़गानिस्तान जी ॻाल्हि हुते खूनरेज़ी जेका अगरि ख़ुदा न ख़ास्ता जेको शुरू थी वई आहे ऐं जेको एक्सपेक्टेड आहे, हर कोई अगति करे पियो त हुते खूनरेज़ी थींदी काबुल में, त अफ़गानिस्तान में, त पोइ वरी असां वटि हिकिड़ो जेको महाजरीन जो बि त हिकिड़ो प्रेशर ईंदो त जेके हुतां लद पलाण थींदी। उहे अफ़गान महाजर पाण वटि जाम आहिनि। कहिड़े न कहिड़े असर त पवंदो पाकिस्तान ते। ठीकु आहे, सभु कॉलर सां गॾु सुल्तान अहमद अब्बासी लाड़काना मां। जी अब्बासी साहब, छा सुवाल हूंदो? जी अब्बासी साहब, आवाज़ अचे थो? आवाज़ अचे थो? हेलो जी सर, सुल्तान अहमद अब्बासी पियो ॻाल्हायां सर। जी सवाल कजो। सर उन ॾींहुं बि मूं क्वेश्चन कयो हुयो, ज़रई प्रोडक्ट्स जेके गवर्नमेंट कॾहिं कॾहिं ॾे पई सब्सिडी, त अणसिधी तौर या सिधी तौर हेठे माण्हूअ खे जेको हारी तबिको आहे उनखे त फ़ाइदो कोन थो वञे, साॻियो ई ज़मींदारनि खे थो थिए। ऐं ॿियो सर मुंहिंजो क्वेश्चन इहो आहे त कणिक जी ज़िलाबंदी अञा ताईं ख़तमु कोन थी थिए, कुझु ॾींहंनि खां कणिक जो अटो महांगे थियण जूं ख़बरूं पियूं अचनि मीडिया वग़ैरह ते। सर टियों मुंहिंजो इहो आहे त उर्दू निसाब जेको प्राइम मिनिस्टर चयो आहे उहो छा उमेद आहे त उहो यकसां इम्प्लीमेंट थी वेंदो ऐं थियण जा चांस अथसि या न? बाक़ी ॿ क्वेश्चन्स आहिनि सर, पोइ वरी सुभाणे डिस्कशन आहे इंशाल्लाह। ठीकु आहे आवाज़ करे छॾियो दिलि त ॿाहिरि रखी वेंदो बाजी साहिबु सॼी राति, सुभाणे ताईं इंतज़ारु कंदो, करे छॾियो आहे। अच्छा सही, बिल्कुलु जेके सब्सिडी वञे थी, हाणे इहो बदकिस्मती आहे त असां वटि जेको हेठि बिल्कुलु हारी सतह ते जेको मामिलो आहे उन्हनि खे ही बैंकनि मां ही जेके कागज़नि जी आहे मामलात, जेके फॉर्मेलिटीज़ आहिनि उहो हुननि खां लैक ऑफ एजुकेशन आहिनि, उनजे करे थी नथी सघे, त पोइ हुननि खे हुननि जा ज़मींदार ई हुननि जे नाले ते हू वठनि था सब्सिडी। थियणु खपे, हेठि ताईं वञणु खपे। हाणे उनजी छा माइक्रो फाइनेंसिंग कीअं थिए, हाणे इहो जेके कुझु थियणु खपे, डेफिनेटली थियणु खपे। ॿी ॻाल्हि, कणिक महांगी चुरपुर ते बंदिश आहे सही, हाणे उहो वरी फूड डिपार्टमेंट जी कैलकुलेशन्स आहिनि, लेकिन जेको ॻाल्हि हुई त हुकूमत इहे दावा कई पई त बम्पर क्रॉप थी आहे, बम्पर क्रॉप थी आहे, हाणे चवनि था त हुनजो बहरान पैदा थियण वारो आहे।
असां वटि को प्लानिंग न आहे एक्चुअली प्लानिंग थिए बि कीअं ई आहे सर जी हा तव्हांखे ख़बर ई कोन्हे त घर में भाती घणा आहिनि त तव्हां अटो केतिरो वठी ईंदो घर तव्हांखे ॿुधायो वञे थो त तव्हांजे घर में 5 भाती आहिनि तव्हां हुन हिसाब सां मिसाल किलो 2 किलो 5 किलो अटो वठी था अचो हिते वठी अचो था त ख़बर पए थी त कुंड कुर्च में 7-8 ॿिया भाती वेठा आहिनि जी हा त हाणे 5 माण्हुनि जो अटो जॾहिं तव्हां 8 माण्हुनि में विरिहाईंदो त ज़ाहिर पोइ अटो खुटंदो या कंहिंखे मिलंदो ई न, कंहिंखे घटि या मिलंदो। कंहिंखे घटि मिलंदो या महांगो मिलंदो मतिलबु फुलुट थींदी त हिन मुल्क जी आख़िर ही जेका बि प्लानिंग डिपार्टमेंट्स आहिनि हुननि खे चयो मिसाल सिंध लाइ चयो वञे त 5.25 करोड़ आबादी जी आहे हा हाणे हिते अगरि ऑनेस्ट अगरि सेंसिस थिए त कुझु न बि हूंदी आबादी सिंध जी कुझु न बि हूंदी त 6.25 करोड़ त हूंदी जी हा करोड़ त घटि में घटि थिए हाणे करोड़ जो फिगर अगरि ग़लति प्लानिंग में आयल आहे त पोइ हाणे छा हुते त प्लान त इहो थींदो रहंदो असीं चवंदासीं बम्पर क्रॉप लथो आहे पोइ चवंदा ॿिए ॾींहुं चवंदासीं ओए अटो खुटी पियो सो अटो खुटी पवंदो आहे पोइ खंड बि खुटी पवंदी सो टी ॻाल्हि साईं निसाब जी कई। निसाब साईं उर्दू निसाब त न उर्दू न से उर्दू निसाब जी ॻाल्हि उर्दू निसाब जी ॻाल्हि न आहे सिंगल नेशनल करिकुलम। हा हू चवनि था त हिकिड़ो सिलेबस जेको आहे निसाब जेको आहे उहो हिकिड़ो ई हुजे सॼे मुल्क में अजीब फरमाइश आहे अजीब व ग़रीब आहे बल्कि लेकिन इमरान ख़ान आहे हू ज़हनी तौर ते अलाए किथे ख़ान साहब पहुची विया आहिनि सो ॻाल्हि इहा आहे त तव्हां हिननि ग्रामर स्कूल जे कैम्ब्रिज सिस्टम में पढ़ायूं पिया इन्हनि खे तव्हां पंहिंजो निसाब कीअं पढ़ाईंदो साईं बाक़ी अच्छा अगरि हिकिड़ो ई निसाब आहे त सिंध में त सिंधी पढ़ाई वञे थी पोइ पंजाब वारनि खे सिंधी पढ़ाईंदो छा पंजाब में त पंजाबी नथी पढ़ाई वञे पढ़ाई वञणु खपे पर हुननि जो शायदि रस्मुल ख़त न आहे अच्छा अगरि जेका सिंगल नेशनल करिकुलम जी अगरि ॻाल्हि कजे सिंगल नेशनल करिकुलम इंडिया में आहे इंडिया में बि फॉलो ईअं ई थिए थो इंडिया में अहिड़े तरीक़े सां थो फॉलो थिए त उतां जी स्टेट जी मर्ज़ी आहे त उहे अडॉप्ट करणु चाहिनि थियूं या नथियूं करणु चाहिनि पोइ हिते बि ईअं ई करे छॾनि अगरि स्टेट जी मर्ज़ी आहे पोइ बेसिकली ॻाल्हि इहा ई आहे त तव्हां अगरि जेको बि निसाब ॾियणु चाहियो पिया उहो तव्हां हिकिड़ो मॉडल क़िस्म जी शइ ठाहे ॾियो ऐं पोइ छॾे ॾियो सूबनि ते त हू हुनखे थोरी चेंजिस सां अडॉप्ट करे वठनि थोरी घणी चेंजिस सां अडॉप्ट करे वठनि अकले कुल थियण जी कहिड़ी ज़रूरत जी हा सॼो हिकिड़ो रखण जी कहिड़ी ज़रूरत आहे रूबरू ठीकु आहे सभु ऐं सभु पंहिंजी अफ़गानिस्तान ते ॻाल्हि निकिते जेका तव्हां ॻाल्हि कई हुई ॿ टे पहिरां त अगरि तालिबान गवर्नमेंट अची वई फोर्स जे ज़रिए त US वग़ैरह अहिड़ो रिकॉग्नाइज़ करणु कल्ह US जी स्टेटमेंट पंहिंजी अची वई त अगरि जे फोर्स जे ज़रिए तालिबान आयो त असां रिकॉग्नाइज़ कोन कंदासीं सही ऐं हिन दफ़े अमेरिका न कंदो त पाकिस्तान बि न कंदो ऐं सऊदी अरब बि कोन कंदो जी हा सो अगरि न कंदा त जेको नओं मुल्ला उमर वेहंदो काबुल में या कंदहार में जिथे बि उहो हलाईंदो कीअं मुल्क जी हा संदूक में पैसा रखी कीअं केतिरा ॾींहं मुल्क हलाइबो जी हा। हलंदो कोन जी हा ऐं वरी हिकिड़ो न ऐं पर ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो पॉलिटिकल ऐं एडमिनिस्ट्रेटिव वैक्यूम क्रिएट थींदो हिकिड़ो ख़िला पैदा थी वेंदो उहो ख़िला जेको आहे उन मां पोइ मुख़्तलिफ़ दुनिया जी माफ़ियाज़ ऐं दुनिया जा जेके टेररिस्ट ग्रुप्स ऐं दुनिया जा मुख़्तलिफ़ हुन में अची विच में पवंदा त हू जेको ख़ुदि हिकिड़ो ख्वाबु आहे चाइना जो या सभिनी जो असांजो बि त हू जेको हिकिड़ी पाइपलाइन गैस पाइपलाइन जो बि ज़िक्र थिए थो ऐं सॼी शयूं थिए थी त हुनजे विच में हीअ जेके तान्स ऐं पाकिस्तान अफ़गानिस्तान ताजिकिस्तान फलानास्तान हीअ जेके आहिनि त हिननि जे विच में हिकिड़ो हीअ तान जेको आहे अफ़गानिस्तान इहो हिकिड़ो वॾो खॾु पैदा थी वियो आहे न हीअ जेसिताईं हीअ पुरसुकून न थींदो हिन ख़िते में सुकून अचणु ॾुखियो आहे माना हिन ख़िते में अमेरिका त कम अज़ कम इहो करे छॾियो आहे त पाण सुकून पैदा कयो जेके बि हुनजे इर्द गिर्द वेठा आहियो उहे पाण कयो सुकून पैदा न हू चवनि था त भई अगरि असां ॾे न ॾिसो असां लाइ मसइला पैदा न कयो पोइ पाण में हल करे वठो जी हा पाण में हाणे तव्हां ॾिसो न इंडिया बि जी हा कल्ह बि शायदि पाण ॻाल्हायो पियो त दोहा में अप्रोच कयो आहे तालिबान खे ऐं तालिबान सां शायदि कुझु हल्के फुल्की ॻाल्हियूं शुरू थियूं त रियलिटी आहे तालिबान हिकिड़ी रियलिटी आहिनि ईअं नथा करे सघो त अशरफ गनी चए त न मां त विच में का उबूरी हुकूमत में न ठाहींदुसि ऐं चूंडियल आहियां छाजा चूंडियल आहियो अक्सरियत तव्हां खां विढ़ी रही आहे हथियारनि सूधो ऐं तव्हां चूंडियल आहियो लेकिन ॻाल्हि इहा आहे त अगरि तालिबान बि सम्झनि था त हू बाय फोर्स काबुल में वेही रहंदा ऐं सॼी दुनिया हुनखे एक्सेप्ट करे वठंदी ईअं न थींदो इहा भुल आहे ठीकु आहे सभु ऐं सभु नवाज़ शरीफ़ साहिब जी जेका नवाज़ शरीफ़ साहिब जी जेके एविनफील्ड रेफरेंस जेको केस हुयो उन ते जेका सज़ा आयल हुई उनजे ख़िलाफ़ु अपील वयल हुई हाईकोर्ट में इस्लामाबाद हाईकोर्ट में काफ़ी ॾींहंनि ताईं अपील जी ॿुधणी थिए पई फ़ैसिलो अची वियो जंहिंमें अपील्स न गैर मतिलबु ॿुधणी करार न ॾिनी वई अपील जी त अपील ॿुधी नथी सघिजे अपील खे छो जो जेसिताईं नवाज़ शरीफ़ साहिब वापसि नथा अचनि
जी ॿुधण जोगी न कराए ॾिना हुई अपीलूं, छाकाणि उनमें हाईकोर्ट जो इहो आहे जेके हुकुम आयो आहे त भई हू हींअर ख़ुदि पाण इश्तिहारी आहे, रूपोश आहे, सॉरी इश्तिहारी न रूपोश आहे, त हू पाण पेश थिए त पंहिंजी अपील करे, मफ़रूर आहे, सॉरी मफ़रूर आहे, त हू पेश थिए त अदालत आहे। ऐं मरियम नवाज़ जो अगरि जुमिलो ज़ाहिर हुन अदालतनि लाइ त कोन चयो हो, लेकिन मरियम नवाज़ जो कलो को जुमिलो बि अगरि गॾु रखी वठूं पोइ मरियम नवाज़ त भई मुंहिंजे पीउ जी अगरि हयाती जी ज़मानत ऐं हुनखे इंसाफ़ मिलंदो हिन ॻाल्हि जी ज़मानत ॾियो त वठी अचूसि। जी हा जी हा जी हा। अच्छा अगरि जे ईअं ई माना अगरि जे रखिजे त जेके ख़बरूं आहिनि त शहबाज शरीफ़ आउट, ॿाहिरि अची था वञनि, ख़वाजा आसिफ़ बि ॿाहिरि अचनि था, इहे ॿई थोरा आहिनि बि हिकिड़े ई ग्रुप जा, जीअं तव्हां कल्ह चयो त ख़वाजा आसिफ़ साहिबु शहबाज शरीफ़ जे ग्रुप जा आहिनि, त ऐं ॿिए तरफ़ वरी नवाज़ शरीफ़ साहिब ते अपील बि ॿुधणी नथी कई वञे। न हाणे पाण ईअं नथा चऊं, पाण ईअं तव्हां हरू भरू साज़िशी थियूं छो था कयो? आऊं त नथो चवां, तव्हां चवंदा रहो। पंहिंजे कॉलोफेल जा पाण ज़िम्मेवार हो, भई आऊं त कोन आहियां। ठीकु आहे। अच्छा मिसमैनेजमेंट अगरि सरकार जी ॻाल्हि हले भई पंहिंजी त सरकार मिसमैनेजमेंट जेके जीअं हाणे वीट जी ऐं हिनजी ॻाल्हि जीअं तव्हां कई, त ॿिए तरफ़ ते बि मिसमैनेजमेंट सरकार ते ॾाढा इल्ज़ाम लॻनि था पिया। LNG शॉर्ट बंदि ऐं नेचुरल गैस जी शॉर्टेज आहे असां वटि, फर्नेस ऑयल जी बि शॉर्टेज अची वई, टैंकर्स वारनि हड़ताल ते हलिया विया आहिनि, ऑयल प्रोडक्शन कंपनीज़ चवनि थियूं त असां तेल प्रोवाइड नथा करे सघूं, त हीअ सूरत हाल काॾे वेंदी नज़र थी अचे। क्राइसिस आहे, टोटल मिसमैनेजमेंट आहे। अॻी ॻाल्हि उहा ई हुजे थी त तव्हां जॾहिं हिकिड़ी शयुनि खे हिकिड़े नंढड़े मसइले खे जॾहिं तव्हां इग्नोर कयो था, ब्यूरोक्रेटिक अंदाज़ सां डील कयो था, 20 ग्रेड जो, 21 ग्रेड जो, 22 ग्रेड जा सेक्रेटरी, फेडरल सेक्रेटरी साहिबान हुजनि था, पेट्रोलियम ऐं फलाणा ऐं ढमकाणा, त हुननि जी त ऑफिस में, ब्यूरोक्रेट जी ऑफिस में त सही मिनिस्टर साहब बि वञे त वञे, बाक़ी त हर को ॾके थो। जी हा। सो हू जेके मतिलबु हिकिड़ा तव्हां इस्लामाबाद में हिननि फेडरल सेक्रेटरीज़ जा केॾी महिल ऑफिसनि में घणो तव्हांखे अंदाज़ो थींदो त ही छा अहिड़ी ऑफिस में तव्हांखे मूंखे ई 10-15 ॾींहं विहारे छॾी त पंहिंजो ई दिमाग़ ख़राबु थी वञे। सो हेॾी सो हिननि खे ई ऐं पोइ इहो ई थिए थो त आख़िर में हू ब्रू करे एतिरो वॾो थी वञे थो प्रॉब्लम। पर सिंध जो हिन ते नुक़्तो नज़र मुख़्तलिफ़ बि आहे। सिंध इम्तियाज़ शेख खे अॼु मूं ॿुधो पियो चई त ही सिंध स्पेसिफिक क्राइसिस क्रिएट कयो अथनि। ख़ैर ऑयल टैंकर्स अगरि हड़ताल कंदा उहो सॼे मुल्क में क्राइसिस थी वेंदो, लेकिन गैस जेका बंदि कई अथनि हू कराची जे ऐं सिंध जे ॿियनि इलाइक़नि जी इंडस्ट्रीज़ जी बंदि कई अथनि, ही जेके CNG स्टेशन्स आहिनि इहे बंदि कया अथनि। सो हू चवनि पिया ही सिंध स्पेसिफिक आहे। सिंध छो हुननि जो सवाल बि रुगो सिंध छो सवाल इहो आहे। बिलावल साहब बि इहो ऐं ठीकु आहे त भई अगरि गैस जो बहरान आहे त सॼे मुल्क में हूंदो, पर बर्क़ गिरती है सिर्फ़ सिंध पर क्यों, जेका अलामा इक़बाल जो शेर आहे। त ॻाल्हि इहा आहे त अगरि गैस शॉर्ट थिए त उहो बि सिंध भोगे, पाणी शॉर्ट थिए त उहो बि सिंध सिर्फ़ु भोगे, बाक़ी पंजाब खे बि ऐं ॿियनि सूबनि खे बि थोरो पंहिंजो हिसो वठणु खपे हुनमें। ठीकु आहे सर, अॻिते वधूं था हाजी साहब। ऐं सभु असेंबली असां वटि सिंध असेंबली में लगातार 3-4 ॾींहंनि खां गोड़ घमसान रहे थो पियो। MQM जेका आहे उहा डेली एहतजाज करे थी, MQM जी डिमांड्स वेरी कनि थियूं पियूं, सम्झ में नथो अचे त हुनजी एग्ज़ैक्टली डिमांड आहे छा जिते उहे एहतजाज कनि था पिया। ऐं गॾोगॾु पर अॼु वरी अजीब ब्लेम गेमिंग शुरू थी वई आहे। हू अयान अली जे तरफ़ां इल्ज़ाम हणनि था पिया, मतिलबु हिकिड़ो वुमेन एज़ अ वेपन छो थो इस्तेमालु कयो वञे, सवाल सॼो इहो थो क्रिएट थिए। न मूं कल्ह बि ॿुधो पिए त हू चवनि पिया त अयान अली कौन है, हू चवनि छा, हा अयान अली कौन है, हू चवनि पिया त पोइ सीता वाइट कौन है, त कौन है ये दोनों, न मतलब कौन है ये मोहतरमाएं, सेलिब्रिटी है एक तो, और एक हिकु त हाणे ख़बर न आहे, हू त UK जी रेज़िडेंट आहिनि, पंहिंजो सीता वाइट हाणे। अच्छा अमेरिका जी न UK जी ओके आई डोंट नो। सो चलो तव्हांखे ख़बर आहे त पोइ ही ॻाल्हि PTI खे ख़बर कोन्हे त हू केरु आहे, अयान अली केरु आहे, भई मॉडल आहे, ऐं हू हुनखे ख़बर न आहे त हिकिड़ी ख़ातून आहे। जी हा, ऐं अलाए केतिरे नाले सां। छो ॻाल्हि इहा आहे त उहो तव्हां चओ था वुमेन एज़ अ वेपन वारी जेकी ॻाल्हि आहे, उहा असांजी हिकिड़ी उहा सोच आहे न। असीं हिकिड़ी मेल डोमिनेटेड सोसाइटी आहियूं, असांखे औरतुनि जा नाला खणी इहो सभु करण में हू सम्झूं था त ॿिए जी बेइज़ती थिए पई। ऐं ख़ुदि असांजे प्राइम मिनिस्टर साहिबु चए थो त औरतुनि जा कपिड़ा घटि हुजनि था, तंहिंजे करे हीअं थी वञे थो, हूअं थी वञे थो।
अनफॉर्चुनेट आहे हिकिड़ी, लेकिन बहरहाल आहे। लेकिन ही डिमांड छा पिया कनि MQM वारा त पाणी ॾियो कराची खे। जी डिफरेंट डिमांड्स आहिनि, पाणी ॾियो, आबादी जी बि ॻाल्हि हले थी पई, डिफरेंट ॻाल्हियूं आहिनि, घणियूं ॻाल्हियूं थी, मेन ॻाल्हि मुद्दो इहो ई आहे हिननि जो त पाणी असांखे ॾियो। पाणी ॾियो त पाणी छो त कंहिंखां घुरनि पिया, सिंध गवर्नमेंट खां। त सिंध सरकार खे छा कराची जो वास्तो न आहे सिंध सरकार सां? ॻाल्हि इहा आहे त बदीन वारा बि घुरनि पिया पाणी ॾियो, सॼी सिंध मां कराची बि घुरे पियो। ज़ाहिर आहे अगरि इहा ॻाल्हि पाण जेॾी महिल पाणी जो क्राइसिस थियो पिए ऐं इरसा सां सिंध गवर्नमेंट जो थियो त MQM ऐं PTI वारा न पिया सपोर्ट कनि सिंध असेंबली खे, त सभई इहा ॻाल्हि, पाण बि इहा ॻाल्हि कयूं पिया त बाबा पाणी अगरि शॉर्ट थींदो, दरिया में पाणी घटि ईंदो त सुभाणे पीअण जो पाणी जो बि मसइलो थी वेंदो। ऐं थियो बि पगरियो ऐं हिन पासे रोज़ पाणी कॉलर अचनि था, त ज़ाहिर कराची खे बि पीअण जो पाणी जो मसइलो थींदो। त ही अजीब MQM जो ही जेको हिकिड़ो माइंड सेट आहे, ऐं चवां थो हीउ अजीब, ठीकु आहे तव्हांजा पॉलिटिकल इंट्रस्ट बिल्कुलु, पर हीउ बि तव्हांजो पॉलिटिकल इंट्रस्ट आहे न त कराची खे पाणी मिले, ठीकु आहे, बिल्कुलु आहे, मञी वरितोसीं तव्हांखे। पर अदा सिंध में पाणी ईंदो त अच्छा न, पहिरीं इहा ॻाल्हि खे वठूं। MQM चए थी कराची खे पाणी बिल्कुलु मिलणु खपे। पाणी छो न पियो अचे? दरिया में पाणी कोन्हे। दरिया में पाणी छो न पियो अचे? बकौल सिंध जे त इरसा सही शेयर न पियो ॾिए, पंजाब में पाणी वधीक इस्तेमालु पियो थिए। सिंध MQM चए थी हुन ॻाल्हि खे छॾियो, तव्हां डायरेक्ट गुड्डू मां कराची पाणी मोकिले ॾियो। सो अगरि फेडरल हुकूमत जो वस पुॼे त जीअं हू फंड्स डायरेक्ट कराची में ॾिए पई, ईअं हू मतिलबु कालाबाग जी पोज़ीशन तां या किथां जेको हिकिड़ी पाइपलाइन हणी डायरेक्ट कराची पहुचाए छॾे, पर उहो करे नथी सघे। ॻाल्हि इहा आहे त हीउ त हिकिड़ो वियर्ड क़िस्म जो अजीबो ग़रीब मंतक खां आजो हिकिड़ो आर्ग्यूमेंट आहे त न तव्हां सिंध जे सवाल पीपल्स पार्टी जो न आहे, सवाल हिकिड़ी सियासी पार्टी जो हुकूमत जो न आहे। सवाल इहो आहे त अगरि MQM ज़ाहिर जीअण मरण हिते आहे न, त हिते जो अगरि हिते पैसो ईंदो त कराची लियाकताबाद में बि वेंदो, पाणी ईंदो दादू में त कोरंगी में बि वेंदो। तव्हां सिर्फ़ु कोरंगी लियाकताबाद खे आइसोलेट कीअं था करे सघो? या त तव्हां चओ, MQM चए त न सही, तव्हां पाणी जेको आहे उहो ठठे में त माण्हू जेके रोड पिया धोइनि पाणी सां, ऐं तव्हां कराची खे नथा ॾियो। बदीन में, पंगरियो में, ठठे में त जेको आहे उहो पाणी सां अलाए आबशार पिया हलनि, कराची खे पाणी न पियो मिले। हा, ॻाल्हि सम्झ में अचे, उहो बि न आहे, लेकिन मजाल यानी मूंखे लॉजिक न, मंतक खां ॿाहिरि आहिनि हिन जी ॻाल्हियूं। अजीबो ग़रीब क़िस्म जी गुफ़्तगू थिए थी, हिकिड़ी माइंड सेट आहे। पोइ MQM वारा शायदि PTI वारा शायदि MQM ज़ाहिर ख़बर आहे त असल मुक़ाबिलो इलेक्शन में हिननि ॿिन्ही जो आहे। कराची मुक़ाबले सां मुराद इहा आहे त फ़िलहाल त 14 सीटूं PTI वरितियूं आहिनि हिननि खां, त ईंदड़ इलेक्शन में ज़ाहिर PTI MQM कराची वरी साम्हूं हूंदा। हू बि चवनि था शेरवानी जो ॾींहुं मल्हाए वठो। जी हा, फॉर गॉड सेक यार, मतिलबु बाबा कल्चर सभु सुहिणा, कल्चर सभु शानदार, शेरवानी, चूड़ीदार पजामो, कुर्तो, तुर्की टोपी, एवरीथिंग ब्यूटिफुल। मूंखे त धोती लांचो जेको पाइनि था, पोइ पठान जेको पग पाइनि था, गिलगती जेको पाइनि था, मैक्सिकन्स जेको पाइनि था, फ्रेंच जेको पाइनि था, सभु स्कॉटिश जेको पाइनि था, सभु ख़ूबसूरत आहिनि कल्चर। लेकिन का ॻाल्हि का मुहार न। जी हा, ठीकु आहे। सभु कॉलर सां गॾु मोहम्मद अनवर चांग सांगड़ मां। जी चांग साहब, छा सुवाल हूंदो? वालेकुम अस्सलाम साईं, मोहम्मद अनवर चांग पियो ॻाल्हायां साईं, असांजो ॻोठु घुमटाणी ज़िले सांगड़ खां। सभ खां पहिरियां त काज़ी साहिब खे सलाम। ऐं सुवालु असांजो इहो आहे त असेंबली में जेको नोरा किस्ती लॻी पिया, मेंबरनि जा हिक ॿिए में गलनि में हथ हूंदा आहिनि। अॼु बि सिंध असेंबली में इजलास उहो न हलियो आहे ऐं इजलास स्पीकर मुलतवी करे छॾियो आहे। छा इहा असांजी पढ़ियल लिखियल असेंबली आहे? इन में असां अवामी नुमाइंदा टुकड़े खे असां मोकिलियूं था, इहे असांजा जेके पंहिंजा मसइला हल करण बजाए पंहिंजे माना नोरा कछी या वेड़ में पूरा करे छॾिया 3 साल, त असांजो अवाम जो छा थींदो साईं? महिरबानी। ठीकु आहे। अच्छा साईं जे सवाल साईं अगरि रखी छॾियूं, जीअं अॼु पहिरियों बि पाण ॻाल्हि कई हुई इन ॻाल्हि ते, जॾहिं पाणी जॾहिं शॉर्टफॉल थियो सिंध में, त असां पाण बि इहा ॻाल्हि कई हुई त जॾहिं जो इहो शॉर्टफॉल ईंदो ऐं जेसिताईं
पुछड़ी ताईं असरात पवण शुरू थींदा तेसि ताईं कराची में वरी पोइ इहा ई एमक्यूएम ॻाल्हि कंदी तासुब वारी जेका हूअ हाणे करे थी पई। एमक्यूएम पॉलिटिक्स जेको आहे एतिरी प्रिडिक्टेबल आहे। जीअं इलेक्शन वेझा ईंदा, जीअं पे अॻु में छा थींदो, जॾहिं लंडन वारी एमक्यूएम हूंदी त उन महिल त पोइ रत वहणु शुरू थींदो, छाकाणि त हीअ जेका नफ़रत जो जीवड़ो आहे, नफ़रत जा जरासीम जेके आहिनि उहो पाणी में नथा पलिजी सघनि, उन्हनि खे रत खपंदो आहे। त पोइ रत हारबो हो कराची में, त पोइ उहो वापसि हू जेके लसानियत जा ऐं नफ़रत जा ऐं पोइ हू इलेक्शन थींदा, ऐं पोइ हुन में ख़ौफ़ जो एलिमेंट हूंदो, हुन में सभु मिक्स हुआ। घणा माण्हू त घरा ई न निकिरंदो आहे, पंहिंजा हिननि जा माण्हू वञी करे ईंदा। हिकिड़ी ख़ुफ़िया गोस्ट पोलिंग स्टेशन्स हूंदा, इहो फैक्ट आहे। इहो आउं तव्हांखे ईअं हवाई ॻाल्हि न पियो, कराची में गोस्ट पोलिंग स्टेशन्स हुआ जिन ते केरु माण्हू ख़बर ई न हूंदी त हिते को पोलिंग स्टेशन आहे, पर हू सरकार वटि एंट्री हूंदी, हुते प्रिज़ाइडिंग ऑफिसर ईंदा, हुते एमक्यूएम वारा पहुचंदा ऐं पोइ जेको थींदो। हिन दफ़े ख़ैर एमक्यूएम हुन पोज़ीशन में न हुई त पीटीआई खटे वरितो। सो ॻाल्हि इहा आहे त प्रिडिक्टेबल आहे हीअ जेको पॉलिटिक्स थिए पई। पर आउं वरी ॻाल्हि कयां पियो त ॾिसो, ईंदड़ इलेक्शन में कराची में अगरि को वरी मथां को स्क्रिप्ट लिखियलु न आहे त एमक्यूएम केतिरी नफ़रत जी ॻाल्हि करे सघंदी ऐं पीटीआई मुक़ाबले में केतिरी नफ़रत जी ॻाल्हि कंदी। हिननि वटि बैशिंग लाइ, यानी नफ़रत वधाइण लाइ ज़ाहिर आहे हिननि खे सिंधी सुझंदा। एमक्यूएम के तो ख़ास तरह फिर सिंधी सेक्रेटरीट बना दी है, फिर फलां कर दिया है, फिर ढमकां कर दिया है, फिर लखनऊ स्टेट बना दें क्या? मतलब कहिड़ी अजीब गरीब गुफ्तगू आहे। सिंध में अगरि सिंध सेक्रेटरीट न हूंदी त छा हूंदी? अजीब गरीब ॻाल्हि आहे न। मतिलबु हीअ त हिकिड़ा हिननि जा, पर नफ़रत पखेड़नी आहे, ॿियो कुझु आहे कोन। हिकिड़ी मतिलबु सिंध सेक्रेटरीट ई हूंदी न, भई हिते लखनऊ सेक्रेटरीट कीअं थी सघे थी? सिंध जे कलेक्टिवली इशूज़ ते ॻाल्हाईंदो त सिंध सेक्रेटरीट में वेहंदो। ऐं सिंध जे कलेक्टिव तव्हांखे सॼी सिंध जी ॻाल्हि करणु खपे न, पर हू सम्झनि था त न जेतिरी असीं नफ़रत ऐं तंग नज़री जी ॻाल्हि कंदासीं असांजो वोट बैंक जहिड़ो रहंदो। दे आर मिस्टेकन। ऐं सम्झां थो हू लंडन वारो जेको थींदो उन में ख़ौफ़ गॾु हूंदो। हिते अगरि हिननि खे उहो इजाज़त अगरि मिली वई त पोइ त अला पनाह ॾे, लेकिन अगरि इजाज़त नथी मिले त दे आर मिस्टेकन। त हिन अहिड़े बयाननि सां सिर्फ़ु ई उहो पंहिंजो टेम्पो वापसि ठाहे सघंदा। ठीकु आहे, सभु कॉलर सां गॾु डॉक्टर रियाज़ रंधावा मातलीमा जी। डॉक्टर साहब छा सवाल हूंदो? जी डॉक्टर साहब आवाज़ अचे थो? अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। कॉल ड्रॉप थी वई। अच्छा, अगरि हिते अगरि ख़बर रखिजे त जाली डोमिसाइल जे हिसाब सां अॼु त वरी ॿीहर जांच करण जो 10 सालनि जो हुकुम ॾिनो वियो आहे त ॿीहर जांच कई वेंदी जाली डोमिसाइल जे बारे में। पर गॾो गॾु हिकिड़ी बि ख़बर पढ़ीसि त 12 ऑफिसर्स CSAs जा मतिलबु जाली डोमिसाइल सिंध जा डोमिसाइल्स ठाराए डिफरेंट इलाइक़नि ॿियनि जा पास थी विया आहिनि। कमाल आहे न। हाणे कमाल आहे अगरि ईअं आहे जेको सिंध सरकार लेटर लिखियो आहे, पोइ सिंध सरकार हाणे जांच करे पई त ठीकु आहे उन्हनि ऑफिसर्स अगरि हू उन्हनि जे ख़िलाफ़ु उन्हनि जा डोमिसाइल जाली आहिनि त ठीकु आहे, लेकिन जिन्हनि हू जाली डोमिसाइल जारी कया उहो त हिते जा हूंदा न सिंध जा, या हू बि जाली डोमिसाइल ते भर्ती थियल आहिनि। हू को मुख़्तियारकार हूंदो, को DC हूंदो, को AC हूंदो, उन्हनि जे ख़िलाफ़ु सिंध सरकार कहिड़ो एक्शन वरितो? भाई उन्हनि जाली डोमिसाइलनि ते कंहिं न कंहिं जा इशूइंग अथॉरिटी हूंदी न का, उन्हनि जे ख़िलाफ़ु कहिड़ो एक्शन थियो आहे? उन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन वठनि कोन था। जी हा, उन्हनि जे ख़िलाफ़ु को एक्शन कोन्हे। बाक़ी इहा जांच हले थी पई, जेका जांच कंटिन्यू रखी वेठा। अच्छा, आख़िरी अगरि टॉपिक हुजे कश्मीर ते जेका ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस हले थी पई, त हुरियत कॉन्फ्रेंस खे उन्हनि न घुरायो आहे। महबूबा मुफ्ती वग़ैरह विया आहिनि हुते, पर महबूबा मुफ्ती जो चवण त असां इहो ई पॉइंट ऑफ व्यू अॻियां रखंदासीं जेका कल्ह बि असां डिस्कस कयोसीं। त पर हुननि हिकिड़ी ॿी ॻाल्हि कई आहे त जॾहिं ताईं तव्हां तालिबान सां ॻाल्हाए सघे थी भारत, त पोइ पाकिस्तान सां छो न? ठीकु आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त हीअ जेको मूं अॼु मीडिया में जेको हिकिड़ो स्पेकुलेशन्स आहिनि, हीअ जेके फ़िलहालु ॻाल्हियूं हलनि थियूं, त हुते हिन में जेको पोज़ीशन आहे त 5 अगस्त खां पुराणी हैसियत कश्मीर जी, जम्मू कश्मीर जी, मक़बूज़ा कश्मीर जी बहाल कई वञे। मोदी हुननि खे हिकिड़ो ॿियो ऑप्शन शायदि टेबल ते रखणु चाहे पियो त हिकिड़ी ॿी आइनी तरमीम करे हिन जी हिकिड़ी ॿी हैसियत बहाल कयूं था, ओड़ी न कयूं था। जी हा, ठीकु आहे। ऐं ॿियो इहो आहे त जम्मू वारे जेको हिंदू डोमिनेटेड एरियाज़ आहिनि हुते कुझु 6-7 सीटूं ॿियूं वधाए छॾिजनि। सो हिकिड़ो ॿियो पैकेज खणी अचे पियो। मूंखे ख़बर न आहे त महबूबा मुफ्ती या
हू जेके फारूक अब्दुल्ला फारूक वारा जेके आहिनि उहे जेके पार्टियूं आहिनि या कांग्रेस आहे उहो मोदी जी ऑफर क़बूल कनि था या नथा कनि। पर मूंखे इहो अंदाज़ो जेको हीअं त पाकिस्तान जी स्टेटेड पोज़ीशन आहे त पाकिस्तान 5 अगस्त खां पहिरीं वारी सिचुएशन चाहे थो। सो अगरि हुरियत कॉन्फ्रेंस खे ॿाहिरि रखियो आहे मोदी, सो अगरि मोदी APC में कामयाबु थी बि वियो त डोमेस्टिक मामिलो त ठीकु आहे, लेकिन अगरि इहो कमु हू इन करे करे पियो त हिकिड़ो को विच जो रस्तो कढी पाकिस्तान सां ॻाल्हियूं बहाल करे त पोइ या त पाकिस्तान खे थोरो पंहिंजो मौक़ुफ़ नरम करिणो पवंदो या कुझु फ़ाइदो न थींदो। या कुझु फ़ाइदो न थींदो। ठीकु आहे, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में यादि।